नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में कोरोना एमरजेंसी बावजूद प्राइवेट स्कूल सरेआम खुलियल। SOPs जी भञकड़ी प्राइवेट स्कूल जे इंतज़ामिया हुकूमती ऐलान खे हवा में उॾाए छॾियो। शहरियुनि जी शिकायत ते अॼु डायरेक्टर प्राइवेट स्कूल शहीद बेनज़ीराबाद गुलाम मुजतबा दाहियो पंहिंजी टीम सां गॾु अचानक खिपरो जे प्राइवेट स्कूलनि ते छापा हयां ऐं खिपरो जे समूरनि प्राइवेट स्कूल डायरेक्टर जो ॿुधी आयल समूरनि शागिर्दनि जी मोकल करे छॾी। स्कूल आयल ॿारनि खे होमवर्क बिना घर वापसि रवानो कयो वियो, जॾहिं त डायरेक्टर प्राइवेट स्कूल हिलियार रोड ते क़ाइम सेफ जे स्कूल पट धणी ते छापो हणी SOPs ते अमल खां सवाइ शागिर्दनि खां टेस्ट वरिती पई वई, जंहिं ते पट धणी स्कूल जे डायरेक्टर प्राइवेट स्कूल गुलाम मुजतबा दाहियो स्कूल जी रजिस्ट्रेशन सस्पेंड करे छॾी। इन मौक़े ते डायरेक्टर गुलाम मुजतबा दाहियो चयो त कोरोना आहे, स्कूल इंतज़ामिया खे सिर्फ़ सबक़ ॾियणो आहे। जेको हुकूमत जे ॾिनल एहतियाती तदाबीरनि ते अमल न कंदो, हुननि स्कूलनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदासीं। कंहिंखे बि बख़्श न कयो वेंदो। जेको बि कानून जी खिलाफ़ वर्ज़ी कंदो, हुननि स्कूलनि जी रजिस्ट्रेशन कैंसिल कई वेंदी। साईं, मां अॼु इन जे करे ओचितो दौरो कयो आहे खिपरो जे हवाले सां। अॼु जंहिं स्कूल में बीठा आहियूं उन जी बि असांखे इहा शइ रिपोर्ट मिली ऐं असां ॾिठोसीं त उन्हनि वटि ॿार बि मौजूदु आहे ऐं हू टेस्ट कंडक्ट करे रहियो। इन जे करे ई असां हिन स्कूल ते जेको आहे उहा असां सस्पेंशन जे लाइ जेको आहे सो हुनखे कयूं था पिया ऐं हिनखे वार्निंग ॾिनी वई आहे त असां हुनखे सुकुण सस्पेंड करे छॾियो। ऐं इन जे करे ई असां हिन दोस्तनि खे बि गुज़ारिश कई आहे त सरकार हिन मामले ते ॾाढो सीरियस आहे ऐं वबा खे जो आहे रोकण जे लाइ जेके इक़दामात हुकूमत चया आहिनि उन्हनि ते ज़रूरी तौर ते अमल कयो वञे ऐं जेको बि कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो उन जे ख़िलाफ़ एक्शन थींदो। ऐं असां उन जी तरफ़ जेको आहे सो तव्हांजी बि मदद जी असांखे ज़रूरत आहे ऐं असां हिननि खे वरी गुज़ारिश था कयूं त छाकाणि हिकिड़ी वबा आहे, आलमी वबा आहे ऐं इन में सभई इंसानियत पूरी परेशान आहे ऐं इन जे लाइ इहो आहे हिन वक़्तु हाणे गवर्नमेंट जेको आहे उहा इहो बि चयो आहे त तमामु प्राइवेट स्कूल्स ऐं सरकारी स्कूलनि जो अमलो जेको आहे उहा वैक्सीन लॻाए त जीअं असां सेफ थियूं ऐं असांजा ॿार बि महफ़ूज़ रहनि। इनशाला त जीअं स्कूलनि जो तालीमी निज़ाम जेको आहे उहो हली सघे। सर, हुकूमत ऐलान करे थी। मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो प्राइवेट स्कूलनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि खे इजाज़त आहे त होमवर्क कैरी कनि, ॿार अचनि ऐं होमवर्क वठी ॿिनि क्लासनि जा ॿार उहे हलिया वञनि ऐं जेकॾहिं इन खां वधीक जेकॾहिं कोई करे थो पियो अमली तौर ते असां ताईं जिथे ताईं जेतिरे महिल बि असांखे जेॾी महिल बि असांजी इंतिज़ामिया न सिर्फ़ु असां प्राइवेट स्कूल जेको आहे डायरेक्टरेट जी तरफ़ां एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ां उन जे ख़िलाफ़ु एक्शन था कयूं, बल्कि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट उन स्कूलनि खे सील करण जा अख़्तियार रखे थी पई। इन जे करे असां उन्हनि खे सभिनि खे जेको आहे इहा शइ गुज़ारिश था कयूं त जेतिरो मुमकिन आहे हद ताईं थी सघे त गवर्नमेंट जे SOPs ते अमल कयो वञे ऐं ॿारनि खे जेको आहे उहा इजाज़त क्लास वर्क सस्पेंडेड आहे। होमवर्क कैरी करे ॿार हिकिड़ी शीट वठी करे ॿी शीट वठे ऐं ॿिनि क्लासनि खां मथे कोई बि क्लास जी इजाज़त न आहे त उहो बि होमवर्क वठण लाइ अचनि या रश कनि। लॉकडाउन में फीस माफ़ी जो ऐलान थियो लेकिन उन ते अमल कोन थियो। दादा, जेकॾहिं असांखे जेकॾहिं कंहिं बि मामले ते या न सिर्फ़ु जेको आहे हुकूमत पर कोर्ट बि इन जे लाइ चई चुकी आहे, जेकॾहिं किथां बि असांखे शिकायत आहे असां उन स्कूल जे ख़िलाफ़ु एक्शन कयो आहे ऐं असांखे बि जेकॾहिं किथां बि कंहिं पेरेंट्स जी या शिकायत मिली त असां उन स्कूल खां बाक़ाइदा तौर ते फीस जेको आहे उहा मद में जो आहे सो उहे 20% जेका आहे कंसेक्शन जेका ॾिनी वई उहा उन ते अमल थींदो। बल्कि हाणे बि जेको महीना हलनि था पिया इन कोविड जे दौरान बि गवर्नमेंट चयो आहे त उन पेरेंट्स खे जेका आहे उहा ॿारनि जी फीस मद में 20% हाणे बि जेको आहे इहे जेके हलंदड़ महीनो आहे उन में अप्रैल ऐं जो आहे मई जी महीननि में बि उन में बि रिआयत 20% ॾिनी वेंदी। सेफ जा स्कूल इहो बहितर इहो आहे त सेफ जे कंहिं जेको आहे सो उहिदेदार ऐं उन्हनि खे जेको आहे सो नुमाइंदे खां पुछियो वञे। बाक़ी जेतिरा मूंखे ॼाण आहे त असांखे जेकॾहिं हाणे गवर्नमेंट शायदि पॉलिसी उन में चेंज कई आहे, मूंखे वधीक ॼाण खां बहितर इहो आहे त तव्हां सेफ जे कंहिं ऑफिसर खां इन बारे में पुछो। अच्छा, वालदेन जे लाइ वालदेन खे इहा गुज़ारिश कंदुसि, तव्हां सभिनी गुज़ारिश कंदो त ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे बि महफ़ूज़ रखो, पाण बि महफ़ूज़ रहो ऐं ॿारनि जे लाइ गुज़ारिश कंदो पंहिंजे मासूम ॿारनि खे चवनि त उहे दुआ घुरनि अलाह ताला खां। उन मासूम ॿारनि जे दुआउनि जे ज़रिए अलाह ताला हिन वबा खां असांखे छुटकारो नसीब कंदो। तव्हांखे ॾिसी ॿिया स्कूल जेके प्राइवेट हींअर बंदि करे विया आहिनि, मोकल करे विया आहिनि, उन्हनि जे लाइ अवां जी हाणे कहिड़ी कार्रवाई थींदी? ज़ाहिर यकीनन किथे शायदि थी सघे थो थोरो फ़ासिलो आहे शहीद बेनज़ीराबाद अचण खां ऐं हिन ते शहर नवाबशाह खां हिते पुॼण में, त मे बी किथे असांजी जेको आहे सो मूवमेंट अची वई हुजे ऐं उन जे करे हू जेकॾहिं बंदि करे विया आहिनि त पोइ इनशाला वरी नेक्स्ट टाइम ते असां अञा बि
पोइ बेतरक वठंदासीं। असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो न आहे त को असां हुननि खे जेको आहे सो ही इदारा असांजा पंहिंजा ई आहिनि न, पर असां हुनखे चवंदा SOP ते अमल कंदे बाक़ाइदा तौर ते उनखे उस्तादनि खे हिते घुराए करे ऑनलाइन क्लासिस जी जंहिं वटि गुंजाइश आहे त ऑनलाइन क्लासिस वठनि, ऐं जिन वटि जेको आहे होमवर्क ॾियण जी आहे गुंजाइश त उहो होमवर्क ॾियनि, पर तालीम जे सिलसिले खे पर ख़ुदारा हिन वबा खे सम्झनि ऐं हिन वबा में जेके SOPs आहिनि जो आहे डिस्टेंस जो ख़्यालु करिणो आहे, मास्क जो ख़्यालु करिणो आहे ऐं सफ़ाई सुथराई जो ख़्यालु करिणो आहे, उन तरफ़ ज़रूरु जेको आहे सो ध्यानु ॾियनि। न ॾींदा त इहे ॿियनि जे लाइ बि मसइलो पैदा कंदा, उन जे करे हुकूमत पोइ तहरक में अचे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।